तो तेराज़ थी वियो आ मुझे हिन दिल जो साईं। तोसां सिर लगे मुझो मुझो प्यारो तू आहीं। तोसां सिर लगे पंहिंजो मुझो प्यारो तू आहीं। हाणे पक करे छॾ पक करे छॾ तुंहिंजो ई आहियां। थी वियो डन 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 तोसां यारी आ थी वियो डन 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 तोसां यारी आ। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा आहियो, भला आहियो? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां, स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यारु, मुंहिंजी मुहबत हमेशह अव्हां सां गॾु हूंदी आहे। राति जा ही 2 कलाक ऐं कोशिशि हूंदी आहे त हिननि 2 कलाकनि में अव्हां सां मुहबत भरी कचहरी कजे, प्यार भरी कचहरी कजे, ख़ुशियुनि भरी कचहरी कजे। ऐं कजे खां पोइ चवंदो आहियां मां छा कजे। वेल, कुझु कोन कंदासीं। अॼु बि मुहबतूं विराईंदासीं, प्यारु विराईंदासीं ऐं प्यार ऐं ख़ुशियुनि सां गॾु पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ कंदासीं। 02135121663 टेलीफोन नंबर आहे। इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो। मैसेज अव्हां करे सघो था जी। राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुनखे मैसेज बि करे सघो था। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं मुहबतूं विरायो, प्यारु विरायो ऐं ख़ुशियूं विरायो। छो त हीअ ज़िंदगी तमामु मुख़्तसिर आहे ऐं पाण खे मुहबत, प्यार ऐं ख़ुशियुनि सां गॾु रहणो आहे। जेकॾहिं न रहंदासीं त पोइ वञिणो त उहो ई आहे अॻियां। सो ख़ैरु, हमेशह वांगुरु हिन प्रोग्राम जो जेको आगाज़ थींदो आहे कंहिं न कंहिं सुठे सुहिणे सूफ़ी कलाम सां थींदो आहे, प्यारे आवाज़, प्यारे अंदाज़ सां थींदो आहे। सो अॼु बि हिकु सुठे ऐं सुहिणे आवाज़ सां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ थो कयां। ज़रूरु अव्हांखे वणंदो इहो कलाम। प्यारो आवाज़, प्यारो अंदाज़ आहे। मैं मंगदी मौला अली दी, आप द परवीन।
वेलकम अगेन जी, ख़ुशि आमदीद भली कार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवांजो प्यार, अवांजूं मोहबतूं, अवांजूं ख़ुशियूं ऐं अवांजी ख़ुशियुनि जो अहसासु ऐं अहसास जा उहे पल जेके हिन वक़्तु राति जो गॾु हूंदा आहिनि अवांजा, सो सुठो लॻंदो आहे। सो अवां सभिनी हिकु दफ़ो ॿीहर भली कार थो चवां। 0213512173 टेलीफोन नंबर आहे, हिन नंबर खे तव्हां डायल कंदो प्रोग्राम में लाइव शामिल। अॼु खेॾंदासीं पाण अंताक्षरी। अंताक्षरी मतिलबु लफ़्ज़ ते जिथे लफ़्ज़ ख़तमु थींदो उते तव्हांखे गानो शुरू करिणो आहे, जिथे लफ़्ज़ तव्हांजो ख़तमु थींदो तव्हांजे गाने जो उते मां गानो ॻाईंदुसि, ठीकु आहे जी। सो अॼु प्रोग्राम में शामिलु हमेशह वांगुरु एज़ यूजुअल अरीबा, असांजी नंढड़ी कॉलर। अस्सलाम वालेकुम अरीबा। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल अथई? ख़ुशि आहीं? चाक चङी भली? हाँ ख़ुशि चाक चङी भली। तू ख़ुशि चाक चङो भलो? हाँ ख़ुशि चाक चङो भलो। राति ख़्वाब में आई हुई मुंहिंजे में, ख़बर आहे तोखे? हाँ तो ख़्वाब में आई? हाँ मां राति घुमणु आयो हुउमि ठटो मकली, पोइ उते तूं मूंसां मुलाक़ात कई, पोइ मां तुंहिंजी नंढी भेण खे चवां पियो इहा आहे अरीबा, त हुन चयो न अरीबा हीअ आहे। तूं भी मैं रात मुझे ख़्वाब में आई हुई? हाँ राति तूं मुंहिंजे ख़्वाब में आई आहे, माना कल्ह मूं प्रोग्राम न कयो त बि कोन छॾियई, ख़्वाब में आई आहे। कल तो रिपीट आई हो ना? हाँ न कल्ह आऊं तबियत सही न हुई मुंहिंजी, मूंखे एॾी सिक लॻी, मूं त अलाए राजा में माना बीमार हूंदो छा थियो हूंदो। हाँ बसि थोरी तबियत में मज़ो न हुयो, इन जे करे कल्ह कोन प्रोग्राम करे सघियासीं। ॿियो सभु ख़ैरु लॻो पियो आहे? सभु ख़ैरु लॻो पियो? सभु सेट, ख़ुशि आहीं, चाक आहीं, चङी आहीं, सफ़ा भली लॻी पई आहे? हाँ A1 फर्स्ट क्लास लॻो पियो। A1 फर्स्ट क्लास लॻो पियो आहे। पोइ अॼु छा थी ॿुधाई पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में? अॼु अंताक्षरी खेॾूं? हाँ अॼु गाननि जो मुक़ाबिलो कयूं? गाननि जो मुक़ाबिलो? हा अचनि ई कोन तोखे गाना? करियो था वॾा उर्दू गानो ॿुधाए या हा ॿुधाए ॿुधाए, जेको वणे ॿुधाए। हा जल्दी ॿुधा न, एॾो टाइम न हूंदो आहे, जल्दी ॿुधाईंदी कर। ॿुधाए थी। हा उर्दू गाना ॿुधाए। ए ॿुधाए। तेरे लिए ही मर जाऊं मैं, तेरी जान से मैं ना आऊंगी, अरे दीवाने जा क्यों ऐसी ऐसी बना के बातें, मुझे न तो उलझा रे, उड़ जाऊंगा मर जाऊंगा, बिन तेरे कुछ भी कर जाऊंगा, लुट जाऊंगा मर जाऊंगा। ये कहिड़ो गानो आहे? क्या गाना है? ॿियो गानो ॿुधाए। हा ॿुधाए। हाँ अरे हिकिड़ो गानो ॿुधाए थी जेको मूं पंहिंजे आवाज़ में ठातो। हाँ ॿुधाए ॿुधाए, पंहिंजे आवाज़ में ठातो थी ॿुधाए। महंगाई के बारे में। महंगाई जे बारे में ॿुधाए ॿुधाए। हाँ हाँ महंगाई है ना आटा ना दवाई है, ये कैसी हुकूमत आई है, ये कैसी हुकूमत आई है, महंगाई है ना आटा है ना दवाई है, ये कैसी हुकूमत आई है। सही गाने सुठा गाते हैं ना? हाँ वाह 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 वाह, जबरदस्त जबरदस्त। तू वॾी बाबा, तू वॾी क्रिएटिव माइंड आई। हाँ तू भी ॿुधा मूंखे, तू भी पंहिंजे आवाज़ में ॿुधाए। पंहिंजे आवाज़ में ॿुधाए गानो? हो वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए, हो वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए, कर न जुदायूं ईअं मुहड़ो मटाए, हो वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए। सही आहे? हाँ ठीक है, इलाही सुठो गानो। चलो ख्याल रखजा पंहिंजो। टेक केयर, अल्लाह हाफ़िज़। अरीबा मूंसां गॾु गॾु हुई फ्राम मकली ऐं रेगुलर कॉलर आहे, डेली पहिरीं कॉल हिन जी हूंदी आहे ऐं हमेशह कल्ह मां न आयुमि, प्रोग्राम न कयुमि त कल्ह वरी मुंहिंजे ख्वाब में भाई हुई। सो थैंक यू वेरी मच अरीबा। अलाह साईं तोखे ख़ुशि रखे, आबाद हुज, पंहिंजे घर वारनि सां गॾु हुज, पंहिंजे अबूअ सां गॾु, पंहिंजी भेनरुनि सां, पंहिंजी अम्मी सां, सभिनी सां गॾु ख़ुशि हुज, पर कोशिशि करे पढ़ाई ॾांहुं ध्यानु ॾींदी कर, ठीकु आहे? पढ़ाई ॾांहुं घणो ध्यानु ॾे, बाक़ी हे ॿिया जेके बि कम आहिनि न दुनिया जा, उहे हलंदा रहंदा। हिकिड़ी कॉल था वठूं जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम राजा भाई, या अली मदद। मौला अली मदद। जी जी कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङियूं भलियूं?
अल्लाह जो शुक्र आहे उन ॾींहुं ॾाढो टेंशन में हुयसि न त आवाज़ ई न पियो मूंखां निकिरे अच्छा वरी अध में काल बंदि कयमि न दर खड़कियो त मां तव्हां सां सही न ॻाल्हाए सघियसि हलो ख़ैर है का ॻाल्हि कान्हे का ॿियो छा हाल आहे वाला अच्छा तव्हांजी अल्लाह जो शुक्र आहे तव्हांजी पूरी टीम खे या अली मदद मौला अली मदद थैंक यू हा हाणे वरी नंढड़ीअ तव्हांजी शिकायत सभिनी सां कई आहे हा त मां कराची वई हुयसि त राजा भईया मूंखे इनक न वठी ॾिनीसि हेॾो सभु खिलनि था हा त हा थी तव्हां वञो हा त तव्हांखे राजा भाई इनक वठी ॾियां न हाणे हींअर जीअं तव्हांजो आवाज़ ॿुधई न अम्मी मूंखे नंबर हणी ॾियो त मां गानो ॿुधायां ॾाढो माना माशाअल्लाह तव्हांखे एॾियूं दुआऊं कंदी आहे यादि कंदी आहे अच्छा राजा भाई तव्हांजो रिपीट प्रोग्राम केॾी महिल हलंदो आहे रिपीट मुंहिंजे ख्याल सां कोन हलंदो आहे प्रोग्राम अच्छा मां इलाही ॾिसंदी आहियां तंहिं मां पोइ मां सम्झी वियसि रिपीट न हलंदो रिपीट न आहे यूट्यूब ते मुंहिंजे ख्याल सां अपलोड थींदो आहे प्रोग्राम बाक़ी रिपीट कोन थींदो आहे अच्छा न हाणे मां नंढड़ीअ खे ॾियां थी उहा तव्हांखे गानो ॿुधाईंदी हा प्लीज़ अम्मी चङा ॿुधाइजो न चयो हलो अस्सलाम वालेकुम चओ अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कहिड़ा हाल आहिनि मौला अली मदद ख़ुशि आं जी जी ख़ुशि वेठी आं चङा चङा ॿुधायो तन मेला तो मन मेला ओ तन मेला तो मन मेला महबूब है ओ मन मेला ओ मन मेला ओ तन में ला तो मन मेला ओ तन मेला तो मन मेला ओ चलो जी मन मेला तो मन मेला वाह भाई वाह जबरदस्त 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 ॿियो छा हाल आहे तबियत कीअं आहे हेलो हेलो जी जी हाणे बस की तव्हांखे गानो ॿुधाई हा बस गानो ॿुधाईंदी वधीक न ॻाल्हाईंदी मूंसां न छो त केॾी महिल राजा भाई दिमाग़ सही न आहे न हा केॾी महिल गुस्से में हूंदी आहे इहा सम्झ न आहे त मां मानी घुरां बसि अलाह करे इहो अगरि सम्झ अचेसि हा त मां मानी घुरां बाक़ी हर गाॾीअ जी ख़बर पएसि थी त हीअ माना किराए जी गाॾी आहे हीअ मुंहिंजे अबूअ जी न आहे मुंहिंजे भाईजान जी न आहे इन ते तमामु गौर कंदी आहे उहा बि ख़बर पएसि थी गाना बि ॻाए थी बाक़ी इहा सम्झ न आहे त मां मानी घुरां ऐं तव्हांजो आवाज़ ॿुधे थी त यकदमि थिए थी नंबर हण अल्लाह साईं सभिनी खे ख़ुशि रखंदो ठीकु आहे पोइ महिरबानी महिरबानी जी दुआउनि में यादि दुआउनि में यादि दुआउनि में यादि अल्लाह साईं सभिनी खे ख़ुशहाद रखंदो आभार महिरबानी हुई असां सां गॾु जीजी ऐं जीजीअ खे भली कार था चऊं ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो ऐं हुनजी नंढड़ी जेका असांजी प्यारी मुंहिंजी स्पेशली मुंहिंजी मां चवंदो आहियां त लवली कॉलर आहे लवली मुंहिंजी फैन आहे सो मुंहिंजी दुआऊं ॾींदी आहे मुर्शिद आहे असांजी सो जीजी कुर्ब लख थोरा तव्हां यादि कंदा आहियो सुठो लॻंदो आहे मूंखे तव्हां सभिनी जो अचणु ऐं हिकिड़ी कॉल था वठूं जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु आहे हेलो तूं कहिड़ा सुहिणो आहीं यादि अथई मूंखे चयो कहिड़ी सुहिणी आहीं तूं सुहिणी आहीं छो तुंहिंजो आवाज़ ॾाढो सुहिणो आहे आवाज़ सुहिणो आहे हा केरु सुहिणी कोन आहियां केरु पई ॻाल्हाईं तो छा घरां सभु विढ़ी पिया अचो अॼु छा ॿुधा न विड़ा कोन पई मुंहिंजो आवाज़ अहिड़ो आहे केरु पई ॻाल्हाए नालो त ॿुधाए अज़रा 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 खुश्क बलोच अज़रा ख़ुश्क आहे खुश्क बलोच ख़ुश्क बलोच अच्छा माना ख़ुश्क आहीं न हा अच्छा मतलब खुश्क आहियां अज़रा ख़ुश्क आहीं न अदी जी जी हा चलो ॿियो भाउ कहिड़ा हाल आहिनि ख़ैर 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 दुआऊं तव्हांजो अल्हम्दुलिल्लाह सभु सेट एवन गानो त हिकिड़ो सुहिणो ॿुधाए ॿुधाए तूं किथां पई ॻाल्हाए पहिरियां मुंहिंजी भेण इहो त ॿुधाए आऊं कोटरी मां पई ॻाल्हायां अरसलान जी माइट्राणी आहियां अरसलान दस्तगीरी माइट्राणी हा उहो त ख़ुश्क कोन्हे हा उहो त ख़ुश्क कोन्हे को खुश्क कोन्हे हू त दस्तगीर आहे पर माइट आहे मुंहिंजो अच्छा माइट आहे तुंहिंजो चलो तूं पहिरियां तूं गानो को ॿुधाए अंताक्षरी पियो खेॾां मां ही असी ज़िंदगी हा ॿुधाए हा ॿुधा आऊं तोखे ॿुधायां तूं मूंखे ॿुधाए न टीवी में न ॿुधाईंदुमि आऊं पाण ॻाईंदो आहियां पाण मां अॼु गाना वाना न हलाईंदुमि ऐं मूंखे थोरो नथो अचे न थोरो थोरो थो अचे थोरो थोरो ॿुधाए जेतिरो अचे थो न न मूंखे शर्म थी अचे तूं छो हीअ हसी ज़िंदगी गुज़री वई भेण कोन्हे तूं मूंखे नथो ॿुधाई न ॿुधाए त पियो ॿोड़ी थी वई आहे न मसलो वॾो इहो आहे मूंसां ज़िंदगी किथां थी वियसि हा
हलो ठीकु आहे मूंखे बोड़ी थो चए अंबिया अस्सलाम खे शिकायत ईंदसि मूंखे बोड़ी थो चवे हल गानो ॿुधायां थो मां ठीकु आहे ओके थैंक यू वेरी मच हीअ हसी ज़िंदगी गुज़री वई ख्वाब हो या हवा का ख़बर ई न पई हूअ बि चाहु ॾेई थोरो बेसाहु ॾेई पोइ पिरी ईअं वई का ख़बर ई न पई हीअ हसी ज़िंदगी हो गॾु हुआसूं त हो ॾाढो यार मज़ो ॾुख ॾाढो थियो जे जोड़ टुटो मोकिलाए मूंखां खिलंदे रोअंदे अलविदा वई चई का ख़बर ई न पई हीअ हसी ज़िंदगी वाह साईं वाह छा कजे हिकिड़ी कॉल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा राजा कहिड़ा हाल आहिनि बिल्कुलु ठीकु आहियां अदा केरु पियो ॻाल्हाए अदा असद अली शायद खैरपुर खां कहिड़ा हाल आहिनि फेस 2 हैदराबाद खैरपुर अदा खैरपुर भली कार था चओ तव्हांखे ख़ुशि आहियो अदा बिल्कुलु तव्हां ॿुधायो कहिड़ा हाल मां बिल्कुलु ठीकु आहियां राजपाल साहब कीअं पियो लॻा अॼु माशाल्लाह सही पिया लॻो सही पियो लॻा या सुठो पियो लॻा सफ़ा सुठो पियो लॻा छा कंदो आहियां स्टडी अदा हुनजी बि तव्हांजे प्रोग्राम हा बिल्कुलु भली कार कुझु ॿुधाए पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में अदा पहिरियों तव्हां शुरूआत कयो मां शुरूआत कयां माना अंताक्षरी जे मुक़ाबले में आयो आहियां पूरे में ठीकु आहे ॿुधा मां ॿुधाए जी तव्हां ॿुधायो वाह वाह वणी वए तूं पहिरीं नज़र में खसे दिलि खणी वए तूं पहिरीं नज़र में तूं यार सजण यार वाह वाह वणी वए तूं पहिरीं नज़र में मीम माशाल्लाह सर ॿुधा न मीम सां वरी माशाल्लाह छा हूंदो आहे अॻियां ॿुधाए मीम सां हा दोस्त सम्झो ॻाल्हि खे हलो थैंक यू वेरी मच कैसर मूंसां गॾु आहे वई कैसर खे भली कार था चऊं ऐं तनज़ीब आहे तनज़ीब जी नंढड़ियूं बि ॾिसनि पियूं नूर ज़ैनब ऐं प्लस में खदीजा हूंदी नूर ज़ैनब ऐं खदीजा उहे ॾिसनि पिया उन्हनि खे सलाम चाचू कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो वेलकम ख़ुशि आमदीद भली कार सो तनज़ीब खे बि भली कार था चऊं तनज़ीब भाई अबू जे चाचा जो पुटु आहे माना असांजो माना मुंहिंजो बि कज़न थियो कैसर बि सो वेलकम था कयूं तव्हां सभिनी खे दिलि जी गहराइनि सां ख़ुशि हुजो चाचा यया खे बि खोड़ सारो प्यार सभिनी खे चाची वारनि खे सभिनी खे सलाम अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा अदी फातिमा ख़ुशि आहियां चाक आहियां चङी आहियां भली आहियां अल्लाह जो करम आहे अल्लाह जो शुक्र आहे मौला जो करम आहे ठीकु ठाक आहियां तव्हांखे भली कार था चऊं दिलि जी गहराइनि सां ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो तव्हां बि सदा सलामत हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो महिरबानी छा थी ॿुधाई सभु सेट A1 अॼु मां मूंखे त उर्दू गाना ईंदा आहिनि उर्दू ई ॿुधाए हा उर्दू ई ॿुधा उर्दू ॿुधाए हा हाँ थोड़ी तेज तो गाए हेलो चलते हैं फरमान मेरा दिल रोता है किस्मत का दस्तूर निराला होता है चलते हैं अरमान मेरा दिल रोता है किस्मत का दस्तूर निराला होता है वाह सही वाह मेरे टूटे दिल की फरियाद सुने कौन मेरे टूटे दिल की फरियाद सुने आज तक
तेरी तकदीर का मालिक सोता है, किस्मत का दर्द तू निराला होता है। वाह वाह जबरदस्त। शुरू में तो समझ में ना आयो, म्यूजिक म्यूजिक जो पाण नहीं पियो, यो समझ में ना आयो, अॻियां समझ में अची वियो। छो समझ में ना आयो, वरी ॿुधाए। न वरी न ईअं न कजां बसि वरी अॻियां हलूं, वरी ॿिया बि कॉलर आहिनि, ठीकु आहे? ॿिया बि कॉलर्स आहिनि, वरी अॻियां हलूं, प्रोग्राम खे अॻिते वधायूं, वरी पोइ ॿुधाईंदसि। ठीकु आहे, ओके, थैंक यू, बाय बाय। अदी असां सां गॾु गॾु अदी फातिमा फ्रॉम हैदराबाद, थैंक यू वेरी मच हमारे शो में शामिल थिया। ऐं पाण हाणे हलंदासीं सुठे सुठे गीत जी तरफ़। प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़, गानो आहे माशूक खोखर जो, आई थिंक सो दीदार, ॻाल्हि आहे दीदार जी, इंजॉय कंदा। वेलकम जी अगेन, खुश आमदीद, भलीकार भलीकार। अमां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां
प्रोग्राम लाइव विथ राजा में भली कार ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो अवां जूं मोहबतूं अवां जो प्यार ऐं अवां जो जेको लाइव कॉल्स जो जेको हुस्न हूंदो आहे उहो हिन शो में हूंदो आहे ऐं मुंहिंजे ख़्याल सां हाणे टोटली जेके सिंधी चैनल्स आहिनि उन्हनि ते राति जो लाइव जेको प्रोग्राम आहे लाइव कॉल वारो या लाइवली उहो सिर्फ़ु सिंध टीवी ते ई आहे ॿियनि मुख़्तलिफ़ चैनल्स ते मुंहिंजे ख़्याल सां मूंखे नज़र न आयो आहे सो अवां जे लाइ हीउ प्रोग्राम आहे अवां ईंदा आहियो अवां कुझु न कुझु ॿुधाईंदा आहियो सुठो लॻंदो आहे वठूं था कॉल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु आहे साईं राजा साईं मुख्तियार रुस्तमानी ॻाल्हायां पियो आई पांदी खां साईं साईं भली कार था चऊं अव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां रुस्तमानी साहिबु थैंक यू महिरबानी सर ख़ुशि हुजो आबाद हुजो प्रोग्राम में शामिलु थिया आहियो छा कंदा आहियो सर ॻोठ में रहंदा आहियूं पंहिंजो जेको आहे ज़मीनदारी आहे ॿनी ॿार आहे उहो संभालींदा आहियूं चलो गुड आहे सुठी ॻाल्हि आहे ऐं उन खां अलावा छा कंदा आहियो ॿनी ॿारे खां अलावा ॿनी ॿार खां अलावा सोशल वर्कर आहियूं सोशल वर्कर आहियो वेरी गुड ज़बरदस्त शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो रेगुलर या कॾहिं कॾहिं नज़र पवंदी आहे साईं रेगुलर काल तव्हांजा प्रोग्राम ॾिसंदा आहियूं रेगुलर ॾिसंदा आहियूं काल हणण जी वॾी कोशिशि कंदा आहियूं कल्ह तव्हांजो शायदि नंबर चेंज थी वियो हुयो कल्ह हा न नंबर सेम ई आहे असल में कल्ह मुंहिंजो शो रिपीट हुयो लाइव न हुयो अच्छा हा कल्ह मुंहिंजी तबियत में थोरो मज़ो न हुयो इन करे रिपीट हुयो कल्ह शो काल न पए लॻी हुनजे करे शायदि हुनजे करे अॼु बि ॾिसो पिया यको अॼु त बाबा अजीब क़िस्म जा कलर हुया तव्हांजा ज़बरदस्त ॾाढो मज़ो आयो अजीब क़िस्म जा सुठा कलर हुया यार ज़बरदस्त नंढड़ी जेका शुरू में कॉल कंदी आहे हमेशह जेका रेगुलर कॉलर आहे हा तमामु ज़बरदस्त ॻाल्हाईंदी आहे महिरबानी 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 तव्हांजो प्यार ऐं मोहबतूं आहिनि कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में मिठा साईं मां बिल्कुलु तव्हांखे ॿुधायां हिन महिल असांजो मां तव्हांखे ॿुधायां ॻोठ ॿाहिरि जो साइड आहे हिन महिल सभई आड़े पाड़े वारा निंड पिया आहिनि जेकॾहिं मां कुझु ॻाए ॿुधाईंदुसि सुबुह जो सभई चवंदा छा थियो हे चरियो कंहिंजा न न ॿुधाए ॿुधाए तुंहिंजो आवाज़ु ॾाढो सुठो पियो लॻे ॻाए ॿुधाए मतां कंहिंखे निंड न ईंदी हुजे तुंहिंजी आवाज़ु ॿुधी सुम्ही पवे न साईं निंड हुननि जी फिटंदी न न मूंखे ख़बर आहे पक आहे त कंहिं न कंहिंखे निंड ईंदी निंड मुश्किल अचे साईं वरी सुबुह जो शिकायत कंदा तव्हां ॾे शिकायतूं ईंदव वरी चवंदा इन काल न खणो बसि अदा ॻाल्हि तूं हक़ीक़त वारी कई आहे सची कई आहे त कॉल न खणिजे एॾो बि तो हा भला मां तव्हांखे ॿुधायो हिनजो उस्ताद बुखारी जो शेर भला ॿुधायो हा ॿुधाए 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 चप अंगूर अखियां बादामी गल गिदरे दियां फाका हा चप अंगूर अखियां बादामी गल गिदरे दियां फाका जब जेल तड़ी नाज़क बाह बेद मुश्क दियां शाखा बाग बदन उस्ताद बुखारी खुशबू मोहब्बत आखा वाह वाह साईं वाह 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 महिरबानी महिरबानी मिठा महिरबानी कुर्ब कुर्ब अधो असां सां गॾु गॾो भई रुस्तमानी साहिबु वाही पांदी खां लख थोरा अवां शो में शामिलु थिया सुठो लॻो अवां जो अचणु ख़ुशि हुजो आबाद हुजो ईअं ई हिननि प्रोग्रामनि में शामिलु थींदा रहंदा कयो ऐं घबराईंदा न कयो तव्हांजो आवाज़ु सुठो आहे कुझु ॻाए बि ॿुधाईंदा कयो हू गानो आहे न हो नथी निंड अचे तुंहिंजे फ़िक्र में ॾेई बाहि हलियो वएं जिगर में तूं त वञी थिए ॿियनि जो साथी कीअं मां गुज़ारिया हाणे हयाती हाय हाय छा कजे छा कजे छा कजे वेल कुझु कोन कंदासीं मोहबतूं विराईंदासीं प्यार विराईंदासीं राति हिन ख़ूबसूरत पारे में अवांजी लाइव कॉल शामिल रखंदासीं अस्सलामु वालेकुम वालेकुम सलाम शहर कंबर खां सिमाल सुनावले गुफ़ान थो ॻाल्हायां कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियां चाक चङो भलो अलाह जूं महिरबानियूं साईं फिट आहियूं तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो मां बिल्कुलु ठीकु ठाक तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं जी जी माशाल्लाह ॾिसूं था टीवी ते तमामु अॼु तव्हां माशाल्लाह सुठा लॻी रहिया अलाह साईं तव्हांखे सलामत रखे कुर्ब मिठा महिरबानियूं महिरबानियूं अवांजो प्यार ऐं अवांजी नज़रुनि जो कमाल आहे इहो थैंक यू अलाह साईं तव्हांखे ख़ुशि करे ऐं अॼु टॉपिक अंताक्षरी खेॾा पियो अॼु अंताक्षरी खेॾूं जी जी बिल्कुलु त गानो ॻाए ॿुधाए गानो मां ॿुधायां हा न पहिरियां तूं ॿुधाए त पोइ लफ़्ज़ ॾे मूंखे जी सॉन्ग आहे अल्लाह अहिड़ी का दिल ॾींदुई जैसा मूंखे पियो सारींदे ओ मौला अहिड़ी का दिल ॾींदुई जैसा मूंखे पियो सारींदे मुंहिंजे नाले सां गॾु नालो लिखी सभ खे ॾेखारींदे
ओ मौला अहिड़ी खा दिल ॾींदई जैसा मूंखे पियो सारींदे। वाह सही वाह, वाह सही वाह, वाह सही वाह। हाणे मां तो चाह हा ये यको यको जी। हाँ यारो सब दुआ करो, मिलके फरियाद करो, दिल जो चला गया है उसे आबाद करो। वाह सही वाह। वाह से हाँ वाह वाह। वाह वाह वणी वई तू तेरी नजर में। खटे में तू खटे में दोस्त, तू खटे में बस। हाँ खटे में। अल्लाह हाफिज़, बाय टेक केयर। अल्लाह हाफिज़, अल्लाह हाफिज़। अदो असां गॾु गॾो सिमार्ट सनावला फ्रॉम कंबर शहदाद कोट। थैंक यू वेरी मच सिमार्ट। अवां शो में शामिल थींदा आहियो, सुठो लॻंदो आहे अवां सभिनी जो अचणु। ऐं ईअं ई मोहबतूं विरहाईंदा कयो, प्यार विरहाईंदा कयो। ऐं कोशिशि इहा ई हूंदी आहे राति जे हिन पहर में त ज़िंदगीअ जा ही जेके 2 कलाक आहिनि इन्हनि में कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि, कुझु अहिड़ियूं कचहरियूं कजनि, कुझु अहिड़नि माण्हुनि सां चवंदा आहिनि न त एहसासु मतिलबु जेको मौजूदगीअ जो एहसासु उन्हनि खे ॾियारिजे या उन्हनि खे इहो चवंदो आहियां त उहे मूंखे मौजूदगीअ जो एहसासु ॾियारनि। त बसि 2 कलाक ई ॾाढा ज़बरदस्तु गुज़रंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु पियो ॻाल्हाए? मुक़द्दस। मुक़द्दस फ्रॉम विंदर बलोचिस्तान। जी कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह ठीकु, तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हांजी दुआउनि सां, तव्हांजे साम्हूं। जी अल्लाह पाक मज़ीद ख़ुशि रखे तव्हांखे। कीअं पई ज़िंदगी गुज़रे? अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितर। सफ़ा मज़े में या बसि मिड़ई? न सफ़ा मज़े में। सफ़ा मज़े में? जी चलो गुड, भली कार था चऊं तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां। जी बिल्कुलु। ॿुधायो कुझु पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। जी हा। परावा पंहिंजा न कॾहिं थींदा, रड़पट में रले वींदा, ये सूरत खे ॾींदा, दिलड़ी चरी दीवानी, मतलब जा सभई थींदा। जी वाह सही वाह, वाह सही वाह, वाह सही वाह। ॿियो ॿुधा? ॿियो अल्हम्दुलिल्लाह ख़ैर, तव्हां ॿुधायो? बसि ख़ैर। मानी में छा पचायो अॼु? अॼु मच्छी। मच्छी, वाह मुंहिंजी मोस्ट फेवरेट। बसि 2 ॾींहं अथसि, सेप्टेंबर में 2 ॾींहं आहिनि, उन खां पोइ मच्छी शुरू आहे मुंहिंजी। हा हाँ चलो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। महिरबानी मुक़द्दस, महिरबानी महिरबानी। मुक़द्दस मूंसां गॾु गॾु विंदर बलूचिस्तान खां। थैंक यू वेरी मच मुक़द्दस, असांजे शो में रेगुलर ईंदी आहे, सुठो लॻंदो आहे। सो ख़ैर इहे ई त राति जे पहर में ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि त चवंदा आहिनि त कॾहिं कॾहिं माण्हूअ खे सम्झ में माण्हू न ईंदो आहे, कॾहिं कॾहिं असां माण्हूअ खे सम्झणु न चाहींदा आहियूं, कॾहिं कॾहिं असां माण्हूअ खे सम्झाइणु न चाहींदा आहियूं। त असांखे कोशिशि करणु खपे त असांखे हर माण्हूअ खे सम्झणु खपे ऐं हर माण्हूअ खे सम्झाइण बि खपे ऐं हर माण्हूअ खे उन जी ॻाल्हि पूरी करणु ॾिनी वञे। असां कंहिंजी पूरी ॻाल्हि न ॿुधंदा आहियूं, कॾहिं ईअं थींदो आहे कंहिंखे सम्झंदा न आहियूं, कुझु बि न सम्झंदा आहियूं। त कोशिशि कजे त सम्झण ऐं सम्झाइण जा जेके ॿ लफ़्ज़ आहिनि इन्हनि खे माण्हू पाण सम्झी वञे त पोइ दुनिया जी जेका बि मुश्किल आहे उहा तव्हांजी आसान थी वेंदी। 2 लफ़्ज़ तव्हांखे सम्झणा आहिनि जेके आहिनि सम्झण ऐं सम्झाइण। सम्झण ऐं सम्झाइण खे तव्हां सम्झी वञो, ज़बरदस्त। ऐं उनखां अलावा मां चवंदो आहियां त लिसनिंग आहे, ॿुधण जी जेका शक्ति आहे, ताक़त आहे, उहा हिकिड़ी वॾी हिकिड़ी ताक़त आहे। लिसनिंग इज़ बिग पावर इन द लाइफ। ऐं जेकॾहिं तव्हां ॿुधो था त तव्हां पोइ ॾाढा ज़हीन बि रहो था ऐं सभिनी खे ॿुधो। तव्हां ॾिसो था त केरु तव्हां सां ग़लति बि ॻाल्हाए थो, पर तव्हां हुनखे ॿुधो त सही। थी सघे थो हुन में का अहिड़ी शइ हुजे जेका तव्हांखे सम्झ में न आई हुजे। सो 02135121763 टेलीफोन नंबर आहे। इन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदा आहियो। मैसेज अवांजो हूंदो आहे, राजा मेमन जो पेज आहे लाइव विथ राजा, उन ते तव्हां मैसेज कंदा आहियो, प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। साईं साईं तव्हां ॿुधायो, जणियो साहिबु ख़ुशि आहियो? चाक चङा भला। कहिड़ो कलाम? अहमद मुग़ल कहिड़ो कलाम? अदा अहमद मुग़ल जो को कलाम हलायो अॼु था ख़ालिद शाह साहिबु, चऊं था अॼु हलायूं था। तव्हां बि त ॿुधायो कुझु।
इहो अचे त बसि कलाम नथो ॿुधाई हलियो थो वञे। जुड़े साहिबु आवाज़ राति जे पैर में अचे थो। अलाह साईं ख़ुशि रखे। हिकिड़ो असांजो दोस्त हूंदो हुयो मरहूम मुनीर जुड़े साहिबु, अलाह साईं हुनखे जन्नत में जायूं ॾिए। ॾाढो ज़बरदस्त दोस्त हूंदो, उहो बि पंहिंजी माशाल्लाह ईअं ई ॻाल्हि कंदो। सो थैंक यू वेरी मच जुड़े साहिबु, तव्हां प्रोग्राम में शामिलु थिया ऐं ईअं ई शामिलु थींदा रहिजो। हाणे मुंहिंजे ख़्याल सां हिकिड़े सुठे सुहिणे गाने जी तरफ़ हलूं। प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़ आहे ऐं गानो आहे हाय हाय दीदार सुमरे जो आवाज़ु आहे। ॻाल्हि आहे इश्क जी, इश्क नचाईंदो कीअं आहे, अचो त ॾिसूं। इश्क इश्क हक इश्क इश्क मौला इश्क इश्क हक इश्क इश्क हक इश्क इश्क मौला इश्क इश्क हक इश्क इश्क हक इश्क इश्क मौला इश्क इश्क हक इश्क इश्क हक इश्क इश्क मौला इश्क इश्क हक। तेरे इश्क नचाया करके थैया 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 थैया, तेरे इश्क नचाया करके थैया थैया थैया। तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया करके थैया थैया, तेरे इश्क नचाया करके थैया थैया। छतिया वे तबीबा नहीं ते मैं मर गया, छतिया वे तबीबा नहीं ते मैं मर गया। तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया करके थैया थैया। छतिया वे तबीबा नहीं ते मैं मर गया, छतिया वे तबीबा नहीं ते मैं मर गया। दी झंगी बिच मोर बुलेंदा, इस इश्क दी झंगी बिच मोर बुलेंदा। सानू कि बुले ते काबे सोना यार वसेंदा, सानू कि बुले ते काबे सोना यार वसेंदा। सानू घायल करके, सानू घायल करके, सानू घायल करके फिर खबर न लई। छतिया वे तबीबा नहीं ते मैं मर गया, छतिया वे तबीबा नहीं ते मैं मर गया। तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया करके थैया थैया। छतिया वे तबीबा नहीं ते मैं मर गया, छतिया वे तबीबा नहीं ते मैं मर गया। तेरे इश्क नचाया करके थैया 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 थैया, तेरे इश्क नचाया करके थैया थैया थैया। ओले छुप गया सूरज बाहर रह गई लाली, ओले छुप गया सूरज बाहर रह गई लाली। वे मैं सदके होया, वे मैं मुड़ जे दिखाली, वे मैं सदके होया, वे मैं मुड़ जे दिखाली। अड़िया मैं भूल गईया, अड़िया मैं भूल गईया, अड़िया मैं भूल गईया तेरे नाल लगईया। छतिया वे तबीबा नहीं ते मैं मर गईया, छतिया वे तबीबा नहीं ते मैं मर गईया। इश्क इश्क हक इश्क इश्क मौला इश्क इश्क हक इश्क इश्क हक इश्क इश्क मौला इश्क इश्क हक इश्क इश्क हक इश्क इश्क मौला इश्क इश्क हक इश्क इश्क हक इश्क इश्क मौला इश्क इश्क हक।
इश्क इश्क हक इश्क इश्क हक इश्क इश्क मौला इश्क इश्क हक अवां जो प्यार, अवां जूं मोहबतूं, अवां जूं ख़ुशियूं ऐं सभु हिते मौजूदु हूंदो आहे। ऐं को कहिड़े रंग सां ॾिसंदो आहे, को कहिड़े रंग सां ॾिसंदो आहे। सो हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो रंग आहे, हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी नेचर आहे। सो तव्हां माण्हू जी नेचर नथा मटाए सघो, माण्हू जी तबियत नथा मटाए सघो। कोशिशि कंदा कयो जेकॾहिं तव्हांखे हुन सां गॾु हलणो आहे त तव्हांखे हुनजी तबियत में तव्हांखे पंहिंजो पाण खे उन जे रंग में पाण खे रंगणो पवंदो। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु पियो ॻाल्हाए? राजा भाई गुलरेज अली कैंडियो ॻाल्हायां पियो लाड़काने खां। कहिड़ा हाल आहिनि गुलरेज? ख़ुशि आहियां? अल्लाह जो शुक्र आहे जानी अल्हम्दुलिल्लाह। दुआऊं तव्हांजो करम मालिक साईं जा लखे सां। तव्हांखे भली कार था चऊं, दिलि जी गहराइयुनि सां। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। वॾी महिरबानी मिठा। सेम टू यू। तव्हां बि ख़ुशि हुजो, आबाद हुजो। महिरबानी महिरबानी। छा हाल अहवाल आहे? लाड़काणो कीअं आहे? दिलि जो मौसम कीअं आहे? सभु सेट आहे? अल्हम्दुलिल्लाह दिलि जो मौसम बि बिल्कुलु ठीकु ठाक आहे। करम आहिनि अल्लाह साईं जा। ऐं लाड़काणे जो मौसम गरम आहे, कंहिंमहिल सही आहे, राति जो देरि सां मतिलबु थधिकार आहे। अच्छा, चलो गुड है, मतलब सब कंट्रोल में आ रहा है। हाँ बिल्कुल बेहतर पियो हले अल्हम्दुलिल्लाह। चलो ॿुधायो कुछ पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। जी हाँ। हो कीअं कयां काॾे वञा तोखां परे आहियां और नुदाहूं करे आहियां। वाह वाह। हो तुंहिंजे दर आहियां, हो दिल के सां विंदराया कीअं कयां काॾे वञा तोखां परे आहियां और नुदाहूं करे आहियां। वाह वाह सही वाह, वाह सही वाह, कमाल कमाल, जबरदस्त। अल्लाह से खुश रखंदो, खुश हो जो, आबाद हो जो बेटा। थैंक यू वेरी मच। अंताक्षरी पिया खेॾो छा? हाँ अंताक्षरी खेॾूं पिया। बसि हाणे तव्हां ॿुधायो लफ़्ज़ ॾियो। मां त इहो ॿुधाए छॾियां, वरी ॿियो ॿुधायां भला। लफ़्ज़ ॾियो न, हिन जो छा लफ़्ज़ हो? आख़िर में किथे ख़तमु थियो? आहियां ते ख़तमु थियो। आहियां माना अलिफ नून? जी बिल्कुलु। छा अलिफ? अलिफ थींदो। हाँ। अहिड़ो सजण मूंखे छो थो वणी, अहिड़ो ढोलण मूंखे छो थो वणी, ॾाढो थो वणी ओ सोना ॾाढो थो वणी, ॾाढो थो वणी ओ प्यारा ॾाढो थो वणी, एॾो सजण मूंखे छो थो वणी, एॾो ढोलण मूंखे छो थो वणी, ॾाढो थो वणी ओ प्यारा ॾाढो थो वणी। वाह वणी नून? नून सां? हा। ना तना इहा कुड़ी गले आहे मुखे छड़ी दो न। वाह वाह। बेजो थी दो न। जेठी बुधायो इहो कुड़ो माण्हू आहे, कुड़ो तो सा गलाए। वाह सही वाह, ॻाल्हाए। जी हाँ ये ॻाल्हाए ये। बिल्कुल। जी हाँ। ये सां गानो ॿुधाए छा? इहो हाणे ॿुधायां। यादि तेदी शलन में कूं आए, सॼी राति रोंदा में कूं केरु परचावे, सॼी राति रोंदा में कूं केरु परचावे। ठीकु आहे, इहो गानो हलाइजां यादि तेदी शाबाश। इहो हा परचावे। ये हाँ 1 2 3 4 5 6 7 8 9 10। थैंक यू वेरी मच। यादगिरियूं रहिजी वेंदियूं, यादगिरियूं रहिजी वेंदियूं। थैंक यू वेरी मच गुलरेज़ फ्रॉम लाड़काणो। थैंक यू वेरी मच। मां महफ़िल में शामिल थिया।
सो ख़ैर अवां जो प्यार, अवां जो मोहब्बतूं, अवां जो ख़ुशियूं, अवां जो एहसास हिन प्रोग्राम में शामिल। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो ऐं ईअं ई मोहब्बतुनि जा जेके मेला आहिनि इन्हनि खे तव्हां मचाईंदा रहो। सो ख़ैर मोहब्बतूं पाण मचाईंदासीं ऐं मेलनि खे बि मचाईंदासीं, कोशिशि कंदासीं त राति जे हिन पहर में अवां जूं लाइव कॉल्स घणे घणी प्रोग्राम में शामिलु रखजनि, घणे घणी कचहरी कजे अवां सां, घणे खां घणियूं ॻाल्हियूं कजनि अवां सां। सो उहे तॾहिं थी सघंदियूं जॾहिं तव्हां मुंहिंजे शो में शामिलु थींदा, लाइव कॉल कंदा, मैसेज कंदा, कचहरी कंदा। मैसेज तमामु घणा दोस्तनि जा आहिनि, उन्हनि खे बि प्रोग्राम में शामिलु रखिबो, पर दिलि चवंदी आहे त मोहब्बतुनि जे इन मेले में काफ़ी अहिड़नि माण्हुनि खे गॾु कजे जेके माण्हू असां सां थोरो परे परे हूंदा आहिनि, असां खां थोरा अलॻि अलॻि हूंदा आहिनि, असांजी ज़िंदगीअ में हू असांखे पंहिंजो दुश्मन सम्झंदा आहिनि। उन्हनि खे थोरो वेझो कजे, उन्हनि सां थोरो अहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि जो हू असांजे वेझो थी वञनि। ज़िंदगी दो पल की है मेरे दोस्त, तो इसको थोड़ा एंजॉय करना चाहिए और उन लोगों के साथ करना चाहिए जो लोग हमसे नफ़रत करते हैं, जो लोग हमें डिसलाइक करते हैं। कोशिशि कयो उन्हनि माण्हुनि खे वेझो कयो पंहिंजे। अस्सलाम वालेकुम। हेलो 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 अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सुणे सिंध जे चैनल ते राजा पीर भाई खाटकली जो सिक भरियो सलाम। वालेकुम अस्सलाम राजा पीर बख्श साहब, ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा आहियो, भला आहियो? साईं खे लॻो पिया, दुआ लॻी पई आहे, हाणे प्रोग्राम ॾिसूं पिया, तमामु सुठो पियो लॻे। महिरबानी महिरबानी, अव्हांखे भलीकार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। महिरबानी कुर्ब। कीअं पई ज़िंदगी गुज़रे? फर्स्ट क्लास ज़िंदगी गुज़रे बि सर। हा पोइ कलाम को मौसम बि तमामु सुठो थी वियो आहे, थधो मौसम थी वियो आहे। मौसम त औसम थी वियो आहे साईं। हा साईं फर्स्ट क्लास थी अचो, गॾु सांगा तव्हांखे डैम घुमायूं पियो पिया, डैम घुमायूं, पोइ हुते तव्हां वीडियो ठाहियो टिकटॉक वारा, गॾु ठाहियूं। ज़रूरु ज़रूरु, जॾहिं टिकटॉक ते आयासीं त पोइ ॾेई ठाहींदासीं। लाज़मी अचिजो मुंहिंजी दावत। लाज़मी तव्हांजी दावत खाईंदासीं, ठीकु आहे साईं? बिल्कुलु महिरबानी। इहो चोथे फेमस तो ॿुधायो को गानो वानो त ॿुधायो। गानो ॿुधायो साईं? हा अच्छा गानो जलाल चांदे जो ॿुधायां? ॿुधाए ॿुधाए साईं ॿुधाए। हल न मिठू अॼु लोड करे मुंहिंजी जान बजान जलाई तो, जान बजान जलाई तो, कहिड़ी सही मस्त जवानी, कहिड़ी सही राति सुहानी, वींदे अलाह अलाह। बसि अचो न माना यादि कोन। ॿ टे गाना ॿुधाए में पाण में ई खेॾी वरितई अंताक्षरी। महिरबानी तव्हां अंताक्षरी जो प्रोग्राम हले पियो। महिरबानी महिरबानी महिरबानी। राजा पीर बख्श मूंसां गॾु गॾो पाण गाने ते हलूं। कहिड़ो गानो आहे? गानो आहे ॾाढो ज़बरदस्त गीत आहे, प्यारो आवाज़ु आहे, प्यारो अंदाज़ आहे ऐं गानो आहे शमन मिराली जो। यादि तेॾी शलन में कूं आवे, सजी राति रोंदा में कूं केर परचावे। एंजॉय दिस ट्रैक। हाँ यार सजन कर पूरा सुकून।
वेलकम अगेन जी, खुश आमदीद भलीकार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो, प्यारनि सां गॾु हुजो, दिलि वारनि सां गॾु हुजो, ओड़े पाड़े वारनि सां गॾु हुजो या पंहिंजे घर वारनि सां गॾु हुजो, पर जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। सो मुंहिंजूं इहे दुआऊं तव्हां सां गॾु हूंदियूं आहिनि ऐं हर माण्हू खे इहे ई दुआ ॾींदा कयो त बसि यार किथे बि हुजो ख़ुशि हुजो। उहो ॿुधो आहे न, रुठा ई रहनि पर हुजनि हयाती। सो केर बि किथे हुजे पर ख़ुशि हुजे। सो 0213512163 टेलीफोन नंबर आहे, इन नंबर खे तव्हां डायल कंदो प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो। मैसेज तव्हां करे सघो था। राजा में मुंहिंजो पेज आहे, बिल्कुलु पेज आहे असांजो जेको चवंदा आहिनि न फेसबुक ते, त उनखे बि तव्हां उन ते बि तव्हां करे सघो था मैसेज। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु पियो ॻाल्हाए? मां नज़ीर पियो ॻाल्हायां। नज़ीर किथां? मां लारकाने मां। नज़ीर टीवीअ जो आवाज़ बंदि कर। हा ठीकु आहे जी, छा कंदो आहे नज़ीर? मां स्टूडेंट आहियां। बसि ॿ लफ़्ज़ ईंदा अथई ज़िंदगीअ में? हा ॿ लफ़्ज़ ईंदा अथई? हा तूं ॿिनि लफ़्ज़नि वारो आहे? हा ओके ओके, थैंक यू वेरी मच साईं। तव्हांजी ज़मानत थी वई ऑटोमेटिकली। तव्हां कोई ॾोहो बि न कयो हुयो, पर तव्हांजी ज़मानत थी वई। सो थैंक यू वेरी मच शो में शामिलु थिया। सो वेल, अव्हां जो प्यारु, अव्हां जूं मोहबतूं, ईअं मोहबतुनि में शामिलु रहो ऐं कोशिशि कयो त प्यारनि खे गॾु रखो। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे? अदम आयशा। अदी आयशा किथां? कराची मां? जी जी। कहिड़ा हाल आहिनि मुंहिंजी भेण जा? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हांजी दुआउनि सां, तव्हांजे साम्हूं। जी राजा भाई। कीअं पई ज़िंदगी गुज़रे? बिल्कुलु सुठी पई गुज़रे। छो अॼु परेशान परेशान लॻी पई आहे? न राजा भाई, तबियत सही न आहे। छा थियो आहे मुंहिंजी भेण खे? राजा भाई बुखार आहे। अरे पोइ दवा ववा खाधी आहे? चवंदो त मैं दवा खाईंदी कर, टाइम ते दवा न खाईंदी आहे तॾहिं तॾहिं इहो बुखार थी वियो आहे। चलो ॿुधाए भला, तुंहिंजो भाउ ॿुधाईंदो आहे न? जी। टीवी जो आवाज़ु खुलियो पियो आहे, तव्हांजी फ़ोन कटिजी वेंदी। आहे आहे आहे, न कटिजी वई। खूबसूरत आँखों से जब वो हमें देखते हैं तो हम घबरा के आंखें झुका लेते हैं। कौन मिलाए उन आँखों से आंखें, सुना है कि वो आँखों ही आँखों से अपना बना लेते हैं। हाय 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 हाय। ज़ुबैर अहमद जरवार फ्राम टंडोला यार, थैंक यू वेरी मच ज़ुबैर। इमरान शर्रा है, चलो अस्सलाम वालेकुम। इमरान डिश टीवी सादिकाबाद से, मेरा चैनल का नाम इमरान को आपका फ़ाइन, लव यू। थैंक यू सर, थैंक यू। सिमार सनावला लिखियो है त तारनि में चंड आहीं, खुशबूअ में सुरहाण आहीं, तुंहिंजी महक ईअं आहे ॼण गुलाब में गुलनि में गुलाब आहीं। पहिरीं तूं मुंहिंजी अखियुनि सां पाण खे ॾिसजांइ, पोइ आईने खां पुछजांइ चंड सोढ़ो या तूं। वाह साईं वाह, वाह साईं दोस्त वाह। अस्सलाम वालेकुम। शहज़ादो ख़ान मूंसां गॾु आहे, महिरबानी अदा, तव्हां सुन रहो ऐं ॿुध रहो, थैंक यू। महताब अली मूंसां गॾु आहे, चए थो असांजी अखियुनि में सवें लुड़क आहिनि, जिते बि वेठासीं ककर थी वसियासीं, ककर थी वियासीं। जमशेद अली परिहार टंडो मोहम्मद ख़ान खां। मामा राजा छा हाल आहिनि तव्हांजा? मामा बिल्कुलु ठीकु आहियां, थैंक यू वेरी मच। अदा अहमद मुगल जो गानो हलाइजांइ, जोड़े हिसाब सां चयो शादा। साकिब अली लिखियो आहे त ज़िंदगी यूं थी कि जीने का बहाना तो था, ज़िंदगी यूं थी कि जीने का बहाना तो था, हम फ़कत ज़ेब हिकायत थे, फसाना तो था। हमने जिस को भी चाहा तेरे हिजरा में, वो लोग आते जाते हुए मौसम थे, ज़माना तो था। अब कि कुछ दिल ही न माना कि पलट कर आते, वरना हम दर बदरों का तो ठिकाना तो था। वाह सही वाह। अस्सलाम वालेकुम। हेलो, वालेकुम अस्सलाम। केरु पियो ॻाल्हाए साईं? अजब कुल तो ॻाल्हायां राजा। जी अजब, छा हाल आहे? ख़ैर ख़ैर, तव्हां ख़ुशि आहियो? मां ख़ुशि आहियां अल्हम्दुलिल्लाह, सभु सेट, A1 फर्स्ट क्लास। जी जी, ख़ैर लॻो पियो आहे न? ख़ैर लॻो पियो आहे अल्हम्दुलिल्लाह, सभु सेट। कीअं आहे मौसम तुंहिंजे इलाइक़े जो, तुंहिंजे दिलि जो? हूअं मौसम ॾींहं जो गरम, राति सुठी, बाक़ी दिलि जो मौसम जीअं आहे तीअं ई आहे। चलो गुड। दवा खाधी अॼु?
दवा बीमार न हर केड़ी खावा राजा अलाए शाह साहब मूंखे तुंहिंजी शिकायत कई आहे अलाए केड़ी बस तूं ग़लति कयो आहे अॼु असांजे डायरेक्टर सां मां गलाए कदी ना आया इन सा न ॻाल्हाए हो बि तोसां ॻाल्हाइणु पसंदि कोन कंदो आहे पर हाणे छा करे प्रोग्राम में वेठो आहे नहीं न हूंदो इहो तव्हां या लफ़्ज़ ईअं ई चवे थो मूंखे पोयां ईअं थो चए ना साईं न कंदो साईं हाल चार हा न ॿियो छा याकूब शाह उहो मां न ॾिठो आहे हा ॿई शाह आहिनि न ॿियो ॿुधाए को गानो वानो ॿुधाए गानो ॿुधायां हा राहत मिले दर्द में ओ राहत मिले दर्द में मां प्यार तां सदके प्यार तां सदके वाह राहत मिले दर्द में दिल में वसायो आहे मूं धरती जे चंद्र के धरती जे चंद्र के वाह जानिब जो जलवो हर घर दिलदार तां सदके प्यार तां सदके राहत मिले थी दर्द में हो थैंक यू बेटा कुर्ब अदो हुयो असां सां गॾु रेगुलर कॉलर हुयो ऐं ॿुधाईंदो आहे त असां रेगुलर कॉलर हा ख़ैर थैंक यू वेरी मच अजब गुल अवां शो में शामिल थिया ऐं महिरबानियूं अवां जूं लाइव कॉल्स लाइव मैसेज बि आहिनि काफ़ी सारा मैसेज प्रोग्राम में शामिल रखां थो मां ऐं काफ़ी कॾहिं कॾहिं प्रोग्राम कंदे कंदे मां कंहिं ॿिए पासे हली वेंदो आहियां अॼु माना कुझु अहिड़ी आहे महताब अली मूंसां गॾु आहे चए थो असांजी अखियुनि में समय लुड़काइनि तव्हांजो पढ़ियोसीं सही मैसेज ऐं आबिद हुसैन आगरो लिखियो आहे त अहसासु मोहबत खां बि वधीक क़ीमती जज़्बो आहे अस्सलाम वालेकुम या अली मदद अदा राजा उम्मीद सदाईं आबाद हूंदा वॾो ज़बरदस्त ख़त लिखियो आहे तव्हां अवांजो चैनल थोरो पंहिंजे प्यारे दोस्त आसिफ़ सारण खे प्राइमरी टीचर थियण ते लख लख मुबारकूं पेश कयां थो उम्मीद त मैसेज प्रोग्राम में शामिलु कंदा आबिद हुसैन आगरो मीर मुख़्तियार आगरो सरफराज़ आगरो नओं ॻोठु सैदी मूसाणी खां महिरबानी साईं तव्हांजो ख़त पढ़ी छॾियोसीं असां ऐं अस्सलाम वालेकुम राजा भाई महक फ्राम कराची महक कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु आहियो वेलकम टू माई शो अवां खे भली कार अवां लिखियो सदियाँ बीत जाती हैं ख्यालों से निकलने में मगर जब याद आती हैं तो आँखें भीग जाती हैं थैंक यू वेरी मच शहज़ाद मस्तोई खे भली कार हाकिम अली उजण खे भली कार वेलकम अदा थैंक यू वेरी मच अवां शो में शामिलु थिया सुठो लॻो अवां जो बि अचणु सो मोहबतूं आहिनि अवां जूं अवां जो प्यारु आहे हिन प्रोग्राम में शामिलु हूंदा आहियो ऐं कोशिशि हूंदी आहे त प्रोग्राम में लाइव कॉल्स घणियूं शामिलु रखजनि घणा गीत प्ले कजनि घणा मैसेज शामिलु रखजनि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साहिब छा हाल आहे सभु ख़ैर मुंहिंजा राणा केरु पियो ॻाल्हाए ज़ाहिद साहब छा हाल वाला शुक्र अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो तबियत सही आहे मां बिल्कुलु ठीकु ठाक तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं कल्ह प्रोग्राम न कयो छा त यार कल्ह थोरो तबियत जो वधो हो अच्छा जो सभु ख़ैर लॻो सभु ख़ैर हा हा सियाल साहब कीअं कोन सुञाणे तव्हां खानपुर खां ॻाल्हायो पिया खानपुर मार खां न कराची मां बाबा कराची मां हिकिड़ो सियाल उतां बि ईंदो आहे न हिकिड़ो दोस्त न असां कराची वारा आहियूं चलो भली कार सां कयूं तव्हांखे ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में हा नाम आए न तेरा प्यार की रुसवाई में आज मर जाऊं किसी गोशाए तन्हाई में नाम आए न तेरा प्यार की रुसवाई में जान क्यों दूर लिए जाती है राहें तुझसे एक लम्हे को जो मिलती है निगाहें तुझसे डूब जाता हूँ किसी झील की गहराई में नाम आए न तेरा प्यार की रुसवाई में वाह सही वाह कमाल कमाल ज़बरदस्त थक लही विया उन ॾींहुं वांगुरु
कुर्ब कुर्ब सियाल साहब कुर्ब ईअं ई शामिलु थींदा रहंदा कयो। थैंक यू वेरी मच। अधो असां सां गॾु हुयो, महिरबानी। पाण हाणे हलंदासीं हिकिड़े सुठे सुहिणे गीत जी तरफ़। ऐं जॾहिं गाने ते वेंदो आहियां त मां ज़रूरु इहो फ़ैसिलो करे वेंदो आहियां त गानो कुझु अहिड़ो हूंदो जेको माण्हू इंतज़ारु जंहिंजो कंदा हूंदा। सो हींअर बि कोई अहिड़ो ई गीत हूंदो जेको तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। ऐं पर हिकिड़ी ॿ कॉल वठूं था, उन खां पोइ गाने जी तरफ़ था हलूं। जी शाह साहब, भले तव्हां कॉल वठो, नो इशू। ऐं अॼु मुंहिंजो ऑनलाइन ब्रॉडकास्टर जेको आहे सफ़दर, उहो बि बीमार आहे, उनजे लाइ बि दुआ कयो। सो वीचारा बसि उमिरि थी वई आहे, छा कनि। अलाह साईं ख़ुशि रखेनि, अलाह साईं सिहत ॾिएसि। सो महिरबानी अव्हां जेके बि प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो, ॾाढो सुठो लॻंदो आहे। ऐं मैसेज अव्हां कंदा कयो। हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे ॿुधायां त राजा में मुंहिंजो जेको पेज आहे उन ते वञी मैसेज ज़रूरु कंदा कयो। फराह अली मूंसां गॾु। फराह, हाउ आर यू? कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक, वेलकम था कयूं तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु पियो ॻाल्हाए? साईं मुमताज़ अली हजाणो साबराओ खां। साबराओ। अच्छा, भली कार था चऊं तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। साईं महिरबानी महिरबानी। तव्हां किथां पिया ॻाल्हायो? साईं साबराओ खां, ज़िलो नवाबशाह। नवाबशाह। भली कार। पहिरियां बि आया आहियो तव्हां शो में? साईं पहिरियां कोन आयासीं, अॼु पहिरियों दफ़ो आया आहियो? जी साईं। चलो, भली कार था कयूं तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ में, कुझु अंदाज़ में। साईं मुंहिंजो आवाज़ जेको आहे न, मुंहिंजा घर जा भाती ॿुधंदा आहिनि न, सेबरो ई ॾींदा आहिनि। घर वारा तोखे कोन था पसंदि कनि? मां तोखे पसंदि थो कयां, जानी मूंखे ॿुधाए। साईं जलाल चंद जो कलाम नथी निंड अचे तुंहिंजी फिकर में, ॿुधाए ईअं आहे बसि, मूंखे ईअं थो अचे। इहो अची वियो गानो? थी वियो? हा साईं। हलो सही आहे, बसि आराम निंड जो टाइम। हा जी साईं। ठीकु आहे साईं, ठीकु आहे, महिरबानी। हलो जी, हिकिड़े सुठे सुहिणे गीत जी तरफ़ हलूं। प्यारो आवाज़, प्यारो अंदाज़, इंजॉय कंदा। मेला मोहब्बत जहाँ वीरान
वेलकम जी, ख़ुश आमदीद भलीकार प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार, अवां जो मोहबतूं ईअं ई गीतनि सां गॾु, गाननि सां गॾु रहंदियूं। ऐं कोशिशि इहा ई हूंदी आहे त हिन प्रोग्राम में लाइव कॉल्स एतिरियूं वठिजनि ऐं गीत बि घणा हलाइजनि, मैसेज बि घणा शामिलु रखिजनि। त मैसेज अॼु घटि प्रोग्राम में शामिलु पियो रखां, छो त लाइव कॉल्स तमामु घणियूं आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। काशिफ सुमरो, इंस्पेक्टर काशिफ थो ॻाल्हायां। राजा भाउ कीअं? साईं भलीकार था कयूं। काशिफ सुमरो साहब किथां पिया ॻाल्हायो? भाईजान तव्हां सां ॿी मुलाक़ात आहे। पहिरीं सुबैर भुट्टो साहब जे प्रोग्राम में तव्हां सां कचहरी थी, उहे दोस्त आहिनि। बिल्कुलु कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? चाक चङा भला? ठीकु ठाक, अलाह पाक तव्हां ख़ुशि रखे। तव्हां ॾिठो त टीवी ते मुंहिंजो पास हाल कुर्ब किथे हूंदा हो तव्हां? किथे हूंदा हो? भाईजान मां कराची रहंदो आहियां। पहिरीं पंहिंजी कचहरी थी हुई। बिल्कुलु थी हुई। तव्हां पुलिस में आहियो, एक्साइज में आहियो? जी मोटरवे में आहियो। अच्छा, वेरी गुड। ख़ुशि हुजो साईं, सदा सलामत हुजो। प्रोग्राम में शामिलु थिया आहियो, ईअं ई शामिलु थींदा रहंदा कयो। सुमेर आहियो त वरी आयो ई कोन। चलो वेरी गुड। मोटरवे जी जेका पुलिस आहे उहा ॾाढी ज़बरदस्त पुलिस आहे ऐं तमामु सुठो कमु पई करे। न आवाम बि सुठी आहे, पर उहो चवंदा आहिनि न त घणो तइदादु हूंदो आहे त हुन में हिकिड़ो ॿ माण्हू बि त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे न। घर में जेकॾहिं फैमिली मेंबर्स 5 आहिनि त 5 हिकु जहिड़ा न हूंदा आहिनि, उन्हनि में थोरो घणो। राजा भाउ थोरो नाराज़ न थिजो, मूं तव्हांजो प्रोग्राम ॾिठो पे हींअर करे। हा तव्हां थोरो ओबासी पे ॾिजो, थोरो इहे आवाम तव्हांखे कुल पे थी फोन कनि। नेचुरल आहे न, छा कजे, इनखे त नथो रोके सघे न माण्हू। बिल्कुलु ज़ाहिर सी ॻाल्हि आहे। माण्हू खे वरी राति उहो चवंदा आहिनि न त असां हिकिड़ी अलॻि नेचर जा माण्हू, सवेल सुम्हण वारा, राति थी थी वञे देरि, छा कयूं? अच्छा भाउ, हिकिड़ो असांजो हिकिड़ो फरमाइशी कलाम त लॻाए। फरमाइश भाऊ मां पंहिंजे घर वारनि जी पूरी कोन कंदो आहियां, ॻाल्हि आहे सिधी। तव्हां कंदा आहियो, मूंखे साईं सभु ख़बर कंहिंजो तव्हांजो डेटा सॼो आहे ज़रूरु। कंहिंजो गानो था चओ? सर इहो मेरा इश्क भी तू मेरा यार भी तू। मेरा इश्क भी तू, इहो सुभाणे इंशाल्लाह पहिरियों कलाम सूफ़ी इहो हलाईंदासीं। मेरा इश्क भी तू हींअर सफ़ा क्यू शीट लॉक थी चुकी आहे। सर थोड़ी तव्हां ॿुधायो पंहिंजी आवाज़ में ॿुधायो, तव्हां ॿुधायो पंहिंजे गुनगुनाए ॿुधायो। न तव्हां चालान जॾहिं कंदा आहियो तव्हां माफ़ कंदा आहियो? मूंखे ॿुधायो। राजा भाई मुंहिंजो नथो थी सघे, इहो थी सघे त इहो प्ले कजो। चलो कोशिशि कंदासीं। ठीकु आहे भाईजान, ठीकु आहे। ओके, थैंक यू वेरी मच, थैंक यू भाईजान। असां सां गॾु महिरबानी सर, तव्हां प्रोग्राम में शामिलु थिया। पर हींअर गाना लॉक थी चुका आहिनि। जोड़े जो साहब सवेल चयो अहमद मुग़ल, अॼु न हलायमि अहमद मुग़ल त वरी पेट्रोल अञा वधाए छॾींदो। सो अहमद मुग़ल ऐं आई थिंक लास्ट में हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त गीत आहे, इहो ज़रूरु इंजॉय कजो तव्हां। सो ख़ैर, ॻाल्हियूं खोड़ आहिनि, मैसेज तमामु घणा आहिनि दोस्तनि जा, उन्हनि खे बि शामिलु रखिणो आहे। ऐं मां ज़रूरु इहो चवंदुसि त हाकिम अली हुजणु, महिरबानी प्रोग्राम में शामिलु थियण जे लाइ, थैंक यू वेरी मच। ऐं 4 दफ़ा हाय कयो आहे तो। शहज़ाद मस्तो इहा आहे, चए थो पोइ तूं ॻोल्हींदे नेठि थकिजी वेंदे, जॾहिं तोखां खिलंदे जुदा थी वेंदो। शहज़ाद मस्तो ई फ्राम नवाब शाह, महिरबानी सर, अव्हांखे बि भली कार था चऊं। सो वेल, खुरम भाई, खुरम कहिड़ा हाल आहिनि तव्हां? तव्हां ठीकु आहियो? खुरम भाई खे भली कार था कयूं। ऐं खुरम बि राति जे हिन ख़ूबसूरत पहर में मूंसां गॾु हूंदो आहे, मुंहिंजो साथी हूंदो आहे। ऐं जेके दोस्त शो ॾिसंदा आहिनि ऐं राति जे पहर में ईंदा आहिनि, ॾाढो सुठो लॻंदो आहे। सो ख़ैर, जीअं ॻाल्हि पिया कयूं त सवेल, त जेसिताईं तव्हां मोहबतूं न विरहाईंदो, प्यार न विरहाईंदो, ख़ुशियूं न विरहाईंदो, तव्हांजी ज़िंदगी में सुकून कोन ईंदो। ऐं मोहबतूं, प्यार ऐं ख़ुशियूं उन्हनि माण्हुनि में विरहायो जेके माण्हू तव्हांखे पसंदि न कंदा आहिनि, जेके माण्हू तव्हांजा मतिलबु चवंदा आहिनि तव्हां जेके दुश्मन चई सघो था, उन्हनि में मोहबतूं ॾींदा कयो। छो त दुश्मनी या जेका नफ़रत हूंदी आहे, या जेको चवंदासीं नफ़रत या दुश्मनी जेके आहिनि, इहा हिकिड़ी बीमारी आहे। इनखे तव्हां ख़तमु तॾहिं करे सघो था जॾहिं तव्हां उनजो इलाजु कयो। इलाजु आहे ख़ुशियूं, मोहबत ऐं प्यारु। तव्हां ॿिए तरफ़ प्यारु ॾींदा रहो, ऑटोमेटिकली उहो जेको पेशेंट आहे, मरीज़ आहे, उहो ठीकु थी वेंदो। सो 02135121763 टेलीफोन नंबर आहे। इन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदा आहियो। ऐं राति जा 2 कलाक ईअं ई वेंदा आहिनि गुज़री, ख़बर ई न पवंदी आहे पंहिंजे हिन शो में। सो मुंहिंजा महिमान बि तव्हां हूंदा आहियो, मुंहिंजा मेज़बान बि तव्हां हूंदा आहियो, बसि तव्हां हूंदा आहियो, ॿियो केरु न हूंदो आहे। सो अॼु तव्हांखे गानो हिकिड़ो ॿुधायां थो पंहिंजी आवाज़ में। दर्द दिल में यार न थई, तॾहिं त दिल दुखाई थो, तोखे भी गम मिले का ख़बर पवई, दर्द दिल में यार न थई।
सही सही सूरत थी पई मुंहिंजी दिलि साणिया, रोई रोई सुकी वियो अखियुनि जो पाणिया। सही सही सूरत थी पई मुंहिंजी दिलि साणिया, रोई रोई सुकी वियो अखियुनि जो पाणिया। मुंहिंजे हिन रोअण खे पिरी हो 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 हो, मुंहिंजे हिन रोअण खे पिरी तू सफ़ा भोग भाई थो, तोखे भी गम मिले का ख़बर पवई, दर्द दिल में यार न थई। छा कजे छा कजे छा कजे। काल वठिजे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरा साईं? साईं जलमसी तव्हां शो ॿुधायो, फैन आहियो तव्हांजा। शो बि ॾिसो था, फैन बि आयो। नालो छा आहे फैन जो? खिज़र अमीन। केरु? खिज़र अमीन। खिज़र, खिज़र खे भली कार था कयूं। खिज़र भाउ छा कंदा आहियो? साईं मां ड्राइवर आहियां, गाॾी हलाईंदो आहियां, टैक्सी। ड्राइवर आहीं? ड्राइवर तकिड़ो तकिड़ो थो ॻाल्हाईं छो? हा रोज़ी जो मसलो आहे न, सस्पेंस घणो थी वियो तव्हां सां। अच्छा ख़र्च घणो थी वेंदो आहे, इहा बाक़ी को गानो ॿुधाए तकड़ में भला। गानो? हा गानो हाणे कहिड़ो आहे? असां आशिक़ थियूं ताक लॻा, तव्हां आशिक़ अलाए छो असां खां सड़ो कोई जॻ आहे। वाह 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 वाह। शो में हलाए नी गानो मुंहिंजो। हा ठीकु आहे ठीकु आहे, ओके। असां आशिक़नि जी ओता कई अलॻि आहे, सड़ियो पियो हे सारो जॻ आहे। सड़ियो पियो हुजे जॻ खे छा कंदे अबा, तूं पंहिंजी अॻियां ओता वधा। सो छा कजे छा कजे छा कजे। वेल कुझु कोन था कयूं, इहे ई ॻाल्हियूं, इहे ई दोस्त असांजे प्रोग्राम में शामिलु थींदा। हिकिड़ो गानो आहे, ख़ूबसूरत ट्रैक आहे, प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ आहे अहमद मुग़ल जो। आई होप तव्हांखे ज़रूरु इहो गीत पसंदि ईंदो ऐं हिन ट्रैक खे ज़रूरु इंजॉय कजो। दर्द रखी दिल में हीअं जीअणो पवंदो आहे, सब दर्द रखी दिल में हीअं जीअणो पवंदो आहे। छो पियो रोई कोई पुछे न, छो पियो रोई कोई पुछे न, तो ते को इल्ज़ाम अचे न। कीअं खणा चुप रहणो पवंदो आहे, सब दर्द रखी दिल में हीअं जीअणो पवंदो आहे। छो पियो रोई कोई पुछे न, छो पियो रोई कोई पुछे न, तो ते को इल्ज़ाम अचे न। नाम कीअं खणा चुप रहणो पवंदो आहे, सब दर्द रखी दिल में हीअं जीअणो पवंदो आहे। लुढ़क पंहिंजा पीअणा पवण था तुंहिंजी ख़ुशीअ जे ख़ातिर, तुंहिंजे दर्दन आहे रोआरियो कीअं कयां मां ज़ाहिर। लुढ़क पंहिंजा पीअणा पवण था तुंहिंजी ख़ुशीअ जे ख़ातिर, तुंहिंजे दर्दन आहे रोआरियो कीअं कयां मां ज़ाहिर। दुनिया साम्हूं ख़ुशि थी हीअं खिलणो पवंदो आहे, दुनिया साम्हूं ख़ुशि थी हीअं खिलणो पवंदो आहे।
छो पियो रोई कोई पुछे न, छो पियो रोई कोई पुछे न, तो ते कोई इल्ज़ाम अचे न। तुंहिंजो नाम मां कीअं खणा, चुप रहणो पवंदो आहे। सभु दर्द रखी दिल में हीअं जीअणो पवंदो आहे। ज़िंदगी ॿई गॾिजी गुज़ारियूं हिन दिल जी हसरत हुई। हीअं लॻे थो ख़्वाब हुयो को जेका तुंहिंजी मोहबत हुई। ज़िंदगी ॿई गॾिजी गुज़ारियूं हिन दिल जी हसरत हुई। हीअं लॻे थो ख़्वाब हुयो को जेका तुंहिंजी मोहबत हुई। बसि तुंहिंजे यादुनि सां ओ मुंहुं ॾियणो पवंदो आहे। सभु दर्द रखी दिल में हीअं जीअणो पवंदो आहे। वेलकम जी अगेन, खुशावदीद भलीकार प्रोग्राम लाइव विथ राजा में। अवां जो प्यार, अवां जी मोहबतूं, अवां जी ख़ुशियूं ऐं इन्हनि ख़ुशियुनि में कोशिशि इहा ई आहे त सभिनी प्यारनि खे गॾु रखिजे ऐं उन्हनि माण्हुनि खे गॾु रखिजे जेके माण्हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मोहबतूं वंडींदा आहिनि, प्यार वंडींदा आहिनि। सो 021351217763 प्रोग्राम में कुझु ई मिंट आहिनि ख़तमु थियण में, त कुझु ॻाल्हियूं अवां सां कजनि, कुझु कचहरियूं अवां सां कजनि ऐं दिलि थी चए त कुझु तकड़ियूं तकड़ियूं कॉल्स वठिजनि प्रोग्राम में। काफ़ी ॾींहं थी विया आहिनि त असां एक्सप्रेस न हलाई आहे, त अॼु एक्सप्रेस हलाए वठूं छा साहब? चलो अॼु एक्सप्रेस सां हलायूं, लाइव विथ राजा, लाइव फ़ोन एक्सप्रेस। अस्सलाम वालेकुम। हलो हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केरु पियो ॻाल्हाए? साईं मां राहब हुसैन बमरो पियो ॻाल्हायां। बमरो साहिबु किथां? जी साईं मां सालिया पटर खां ॻाल्हायां। सालिया पटर मां। ख़ुशि आहियो? चाक चङा भला? सर साईं जाऊं, तव्हां ॿुधायो सही आहे? ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह। भलीकार था चऊं तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां। जी साईं। साईं भलीकार? भलीकार भलीकार। हा हा, छा कंदो आहे? जी साईं मां पढ़ंदो आहियां। छा पढ़ंदो आहे? जी ॿोड़ो ऐं मूं वांगुरु छा? न साईं ॿोड़ो न आहियां, मूं स्कूल पढ़ंदो आहियां। हा स्कूल पढ़ंदो ई? फर्स्ट ईयर में। चलो ठीकु आहे ठीकु आहे। उहो कॉलेज में हूंदो न, स्कूल थोरे हूंदो फर्स्ट ईयर। चलो थैंक यू हरी वच, शो में शामिल थिया। नेक्स्ट कॉल तरफ़ सां अचूं जी। आखिर कॉल डिस्कनेक्ट, का ॻाल्हि कान्हे का। नेक्स्ट कॉल तरफ़ ईंदासीं। 021351217763 टेलीफोन नंबर आहे ऐं इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिल थींदो। ऐं मौसम जेको आहे औसम थी चुको आहे ऐं इन मौसम खे इंजॉय करण जे लाइ तव्हांखे कोशिशि करणु खपे त सुठा सुहिणा खाधा घरनि में बि तयारु करे खायो, ॿाहिरि बि खायो ऐं उन सां गॾु गॾु कोशिशि कयो त मौसम सां गॾु गॾु न माण्हुनि जी दिलि जो मौसम बि ठीकु कयो, उहो तव्हां करे सघो था। अस्सलाम वालेकुम। साईं केरु आहे? साईं अब्दुल मजीद जोकियो। कहिड़ा हाल आहिनि जोकियो साहिबु? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? दुआ दुआ साईं अल्हम्दुलिल्लाह। किथां पिया ॻाल्हायो? हरीबाज बाबा। किथां पिया ॻाल्हायो? जी सर मकली मां। हा मकली 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 मकली। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? हरीबा जो अबू शो ॾिसो पिया? साईं ॾिसो पिया। चलो गुड गुड। पहिरियां तव्हांजी धीउ आई आहे नंढड़ी नंढड़ी, वरी हाणे तव्हां अची विया आहियो आख़िर में। आख़िर में शुरूआत मुंहिंजी धीअ कई, आख़िर में आऊं कयां। चलो गुड आहे। कुझु ॿुधायो पंहिंजी आवाज़ अंदाज़ में। सर ॿुधाईंदासीं असीं बस टोके तव्हांखे ॿुधायूं था। ॿुधायो ॿुधायो। सूर पइजी वियो। सनम साथी हुजे सुहिणो, हा पीअण वारा किथे मुड़ंदा,
प्रिय जे प्यार जी खुशबू, प्रिय जे प्यार जी खुशबू वठण वारा किथे मुड़ंदा, सनम साथी हुजे तो आए 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 ॾियण वारा किथे मुड़ंदा। ठीक है थैंक यू वेरी मच। तो असां सां गॾु गॾु मकली खां महिरबानी होदा आ शो में शामिल थिया ऐं गानो हीअं आहे, हो सनम सुहिणो हुजे साकी ईअं। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। हेलो भाई राजा जी जी साईं, केरु पियो ॻाल्हाए? मेहरदीन बुर्दी साईं। केरु? मेहरदीन बुर्दी साईं नाले मूं। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहे? कैसे खैर साईं? कीअं पई ज़िंदगी गुज़रे? साईं ठीक ठाक थी गुज़रे, तव्हांजी प्रोग्राम ॾिसूं था सिंधी में साईं। महिरबानी साईं महिरबानी, ईअं ॾिसंदा रहो। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। साईं मुमताज़ मौला जो गानो ॿुधायो। हा ॿुधायो, तव्हां ॿुधायो जेको तव्हांजे पसंदि आहे साईं। अरे अदा तूं ॿुधाए न मिठा, तूं छा ॿुधाईंदे? जी तूं बि त ॿुधा कुझु पंहिंजे आवाज़ में। साईं मूंखे हाणे चलो थैंक यू वेरी मच। अवां शो में शामिल थिया। वटि छा कजे, इहा ई ज़िंदगी आहे, इहो ई प्यार आहे, इहे मोहबतूं आहिनि अवां जूं। सो मोहबतूं वंडींदा रहो ऐं कोशिशि कयो त ज़िंदगीअ में उहे माण्हू गॾु कयो जेके माण्हू अव्हां खां परे आहिनि। जेके माण्हू वेझो आहिनि उन्हनि खे छॾे ॾियो। हा छा कजे। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी राजा जी छो? जी जी केरु पियो ॻाल्हाए? मां मम्मी मिरपुर खां। मोमल? मम्मी मिरपुर खां। मोमी? जी जी मोमी, मारवी मोमी। मम्मी मोमी, मोमी को खुशामदीद कहते हैं। एक मोमल होती थी मीरपुर खास से। नहीं मैं मोमल नहीं, मैं मम्मी और मैं सिंधी मिरपुर। हाँ जी मैं सिंधी आहियां या सब मिरपुर खां। थोड़ो तेज़ त ॻाल्हाए, थोड़ो तेज़ त ॻाल्हाए। मूं ॾोह कहिड़ो कयो आहे? हा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहे? चाक चङी भली आहे? कीअं पई ज़िंदगी गुज़रे? छा कंदी आहे मोमी? मां बस पढ़ाई कंप्लीट करे घर में। पढ़ाई कंप्लीट करे घर में वेठी आहे? चलो वेरी गुड, सुठी ॻाल्हि आहे। शो रेगुलर ॾिसंदी आहे मुंहिंजो? भाई तव्हांजो शो ॾाढो पसंदि आहे। महिरबानी अदी महिरबानी, अलाह साईं तो ख़ुशि रखे आबाद जो। कुझु ॿुधाए पंहिंजे आवाज़ अंदाज़ में, को गानो गीत गज़ल? न भाई ॿुधायां त कुझु कोन्हे, बसि मूंखे हिकिड़ो शौक़ु हो तव्हां अदा राजा सां ॻाल्हाइण। थैंक यू अदी, थैंक यू। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे आबाद जो। महिरबानी। मोमी फ्राम मीरपुर ख़ास, थैंक यू। अव्हांखे ॻाल्हाइण जो शौक़ु हुयो, अव्हां प्रोग्राम में शामिल थी विया, थैंक यू। ऐं हमेशह वांगुरु इहे ई मोहबतूं आहिनि, इहो ई प्यार आहे जेके माण्हू प्रोग्राम में शामिल थींदा आहिनि। पीरल ख़ान मजीदाणो साहिबु आहे। मां बिल्कुलु ठीकु आहियां पीरल भाई, तव्हां ठीकु आहियो? चाक चङा भला, अव्हांखे भली कार था कयूं। ऐं ज़िंदगीअ में स्पेशली मां उन्हनि माण्हुनि खे ज़रूरु चवंदुसि त उन्हनि माण्हुनि खे वेझो कयो जेके माण्हू तव्हां खां परे आहिनि। वेझो वारा तव्हां सां गॾु ई आहिनि, पर परे वारा जेके माण्हू उन्हनि खे तव्हां वेझो कयो पंहिंजे। सो ख़ैर कॉल। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। जी जी हेलो। कॉल डिस्कनेक्ट, का ॻाल्हि कान्हे। छा कजे। सो प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼाइण जी तरफ़ आहे तेज़ीअ सां। आख़िरी कॉल प्रोग्राम में शामिलु रखंदासीं, ॾिसूं था त केरु आहिनि हिन वक़्तु असां सां गॾु, पर कोशिशि इहा ई आहे त कॉल आख़िरी हुजे। अस्सलाम वालेकुम। हेलो वालेकुम सलाम। केरु आहे? लालन बमरो साईं कोटरा कोताल के साले पत्ता जो ॻाल्हायां। हा ख़ुशि आहे? ख़ैर दुआ साईं, तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया। ॾिसो आख़िर में गानो हलायां थो। ठीकु आहे हलो शाह साहिबु चए थो आख़िरी कॉल वठूं था हिन खां पोइ। हाणे आख़िरी कॉल आहे, ठीकु आहे। 0213512176 टेलीफोन नंबर आहे ऐं इन नंबर खे हाणे केरु डायल करे पियो। टक 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 बेल अची वई।
चलो जी, प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुको आहे। आख़िरी कॉल अची वई आहे, वठूं था आख़िरी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा। मौला अली मदद मुंहिंजा सुहिणा। A1 फर्स्ट क्लास। नालो ॿुधाए, केरु पियो ॻाल्हाई, किथां पियो ॻाल्हाई? किथां हुजणवा? चलो गुड, भली कार था चऊं। तव्हांखे कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। ॿुधायो बा। नेड़न जा ककर बरसा हूंदई, सुॾकन में तसारियो हूंदई, मूंखे न विसारियो हूंदई, मां सम्झां थो पजरी पजरी पल पल में पुकारियो हूंदई, मूंखे न विसारियो हूंदई। हा शाम जॾहिं थींदी हूंदई, का यादि मुंहिंजी ईंदी हूंदई, पंहिंजे दर ते बीही ख़ाली औरत तन निहारियो हूंदई, मूंखे न विसारियो हूंदई। सभिनी जे राजा वारी आली मदद बाबा। मौला अली मदद, मौला अली मदद। थैंक यू वेरी मच। अदो असां सां गॾु हुयो ऐं महिरबानी अवांजो अदा, अवां प्रोग्राम में शामिल थिया। प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼाइण ते पहुची चुको आहे ऐं पाण हाणे अवां खां वठंदासीं इजाज़त। ऐं ज़िंदगी ऐं क़िस्मत ऐं तबियत साथ ॾिनो त वरी अवां सां मुलाक़ात थींदी सुभाणे राति जो ठीक 9 बजे। तेसि ताईं पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखिजो। वेंदे वेंदे हिकिड़ो सुठो सुहिणो गीत तव्हां सभिनी प्यारनि जे लाइ, हुमेरा चन्ना जो आवाज़। आई होप त तव्हांखे ज़रूरु इहो गीत पसंदि ईंदो ऐं आई होप त तव्हांखे अॼोको प्रोग्राम बि सुठो लॻो हूंदो। सो पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखिजो। मूंखे ॾिजो इजाज़त, इंशाल्लाह वरी मुलाक़ात थिए थी सुभाणे। सॼी टीम खे दुआउनि में यादि रखिजो। लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर, अल्लाह भाई।
लाइव विद राजा। तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।